साईं कोट किले ते पुजी आऊं। असांजा दोस्त भी असां सां गॾु आहिनि। एॾो साकी पिया आऊं। हे साईं लिखियो पियो अथव मस्जिद। तव्हां ॾिसो था माना हिकिड़ो क़दीमी हिकिड़ो पुराणो कोट किलो ठहियल आहे, पर हिन में वरी कमकार इलाही थियो आहे। हाणे माना तरक़ियाती कम थिया आहिनि हिन जा। हाल ई फ़िलहाल मां हिन लाइ आयो आहियां त मां पंहिंजी शाइरी शूट कयां ऐं उहा अपलोड कयां। उन खां पोइ वरी हिकिड़ो पर्सनली हिकिड़ो सुठो व्लॉग ठाहींदुमि, कोट किले जो ॾेखारींदुमि सीन, ऐं पोइ उन में तव्हांखे सॼो सम्झ में अची वेंदो त कंहिंजी रियासत हुई, छा सीन हुयो, हर शइ। सर कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरात सही। साईं तव्हां पंहिंजो तारुफ़ त करायो नी। मैं अली अब्बास अब्दुल रज़ाक जतोई, अरशद अली जतोई, साईं आसिफ अली उनड़। टिनि जतोइनि मां हिकिड़ो उनड़। भलो आहे न इहो? हा साईं बिल्कुलु। चूंड के जाओ नी हाणे ब्लॉग खे शेयर ज़रूर कजो। हिन में तव्हां अची विया न कयो आहे त पोइ ॾंढ थींदव। महिरबानी, वॾी महिरबानी। हाणे वीडियो शूट जेका आहे करे छॾी आहे, ऐं वीडियो जो जेको कैमरामैन थियो साईं फैज़ान शाह थियो, ऐं पोयां साईं बैकग्राउंड कमाल थो अचे। तव्हां ॿिन्ही जो बसि बैकग्राउंड चेक कयो, ॿी ॻाल्हि खे ई छॾियो। सर तव्हां थोरो मुंहिंजो भरियो नी, हिन बैकग्राउंड सां हुजे न थोरो। ओके थो अचे? ओके थो अचे सर। बैकग्राउंड ॾेखारण जे करे मां तकलीफ़ ॾिनी तव्हांखे, उन खां अलावा ॿियो को मक़सदु न हो हिन ॻाल्हि जो। बहरहाल ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी, ऐं अॻिते व्लॉग खे कंटिन्यू कयूं था। साईं जो हाल वरी कोट किले जो हिकिड़ो पर्सनली व्लॉग कॾहिं ठाहियूं सर? जॾहिं तव्हांखे टाइम मिले ॿुधाइजो सर। इंशाल्लाह ठाहींदासीं हिकिड़ो, माना हिस्ट्री हिन जी चेक करे ईंदासीं। उन खां पोइ जेको आहे माना सुठे नमूने व्लॉग ठाहींदासीं। ऐं सर जो हाल सर हाणे तबियत ख़राब थी वई आहे। यकीन कयो मां फीलिंग तव्हांखे नथो ॿुधाए सघां। सफ़ा माना मथो फिरे पियो, इन करे हिते मां स्टे कयो, वेही रहियो आहियां थोरी देरि जे लाइ, जीअं थोरो मथो ठिकाने अचे, दिमाग़ ठिकाने अचे, पोइ वरी अॻिते हलां। चेक कयो नी तव्हां, हितां खां जेको ईअं हेठि लहंदो ईंदो माण्हू त उनजो मथो फिरंदो या न फिरंदो। बसि अॼु असांजी शाइरी जी वीडियो थी वई। इंशाल्लाह जल्दी जल्दी एडिट करे पोस्ट बि कंदुमि, ऐं तव्हां बसि शेयर कंदा कयो यार। व्लॉग हुजे या शाइरी वारी वीडियो हुजे, बसि शेयर जो बटन दॿाईंदा कयो। एतिरी मोहबत कंदा कयो जो शेयर जो बटन ज़रूरु दॿाईंदा कयो। इन लाइ तव्हांजा थोरा थी वेंदा मूंखे। सही आहे। हे वा बीठा अथव हमरा। सर तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो? ॿियो साईं तव्हां केरु? शानी मेमण मोरो। मोरो जा जवान वाह असांजे व्लॉग में अची विया। हाणे शेयर ज़रूरु कजो। वाह, थैंक यू सो मच, लव यू। मोरो जा जवान हुया साईं असांजे व्लॉग में अची विया, ऐं इलाही दोस्त अची विया व्लॉग में, जेके जेके हिते मिलिया मूंसां। अच्छा वरी ख़बर अथव मींहं जे करे नुक़सान बि थियो आहे कोट किले खे। इलाही नुक़सान कहिड़ो थियो आहे ॾिसो तव्हां। हे भित हुई, इलाही प्यारो लॻंदो हो हे भित हूंदी, पर हाणे इहा भित किरी पई आहे
मींहनि जे करे नुक़सानु थी वियो आहे इलाही। ऐं हिन जो दरवाज़ो जेको चवंदा आहिनि माना इलाही छा चवंदा आहिनि घणियूं इहे अथसि समय न अथसि 99 अलाए घणियूं चवंदा आहिनि। हलो अॻिते कंहिंखां पुछूं था पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो। भाउ खां पुछूं था घणियूं किलो हूंदियूं आहिनि सारे हिन में दरवाज़े में? 234 किलो हूंदा 234 हिकिड़ो ई दरवाज़ो आहे ऐं अंदरे में 234 ॿिन्ही में। थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी। तव्हां हीअं ॿाहिरि निकिरंदव, तव्हांजो ॿाहिरि निकिरण मां ॾेखारियां थो। असां बि निकिरूं। हे अथव साईं उहो दरवाज़ो जंहिंजा किल तव्हांखे मां ॿुधाया। हाणे असांजी अथव मोकिलाणी ऐं व्लॉग खे कयूं था एंड। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। तेसि ताईं सिंध सलामत, साद सलामत, सदाईं गॾु ऐं पंहिंजो ढेर सारो ख़्यालु रखिजो। थैंक यू सो मच।